अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। तो पुलिस मुराद ते दौर रखंदो। मुराद खे चवंदो त मूंखे हर हाल में सोडल खपे ऐं तूं सोडल जो ॾस ॾे त मूंखे त मां उनखे गिरफ़्तार कयां। मुराद चवंदो त सोडल जे बारे में मूंखे का बि ख़बर न आहे, जेको करिणो थी भले मूंखे करे वठ, यानी मूंखे मारे छॾ। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे रेस मंसूर सां दुश्मनी निभाईंदो ऐं उन सां दुश्मनी कंदो, सो बि रेस शाहनवाज़ जे चवण ते। रेज़न रेस मंसूर खे चवंदो त तो मुंहिंजे दुश्मन खे छो रहायो आहे, यानी तो सोडल खे छो रहायो आहे हिते। रेस मंसूर चवंदो त ही मुंहिंजो महिमान आहे, मां इन्हनि खे ज़रूरु रहाईंदुसि, तोखे जेको करिणो आहे तूं भले करी वञ। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ रेज़न खे चवंदो त मूंखे हाणे 2 ॾींहंनि में इहो रेस मंसूर मारियल खपे। अगरि तूं रेस मंसूर खे मारण में कामयाबु थी वञी थो त पोइ मां बि तोखे इन मुराद खे मारे ॾेखारींदसि ऐं मुराद खे झुकाए बि तव्हांखे ॾेखारींदसि। मां मुराद खे अहिड़ो करे छॾींदुसि जो उहो तव्हांजे अॻियां अची माफ़ी वठंदो। ऐं ॿिए पासे मुराद रेस शाहनवाज़ खे चवंदो त तूं हाणे असांजो फ़ैसिलो करा, असांजे फ़ैसिले जी तरफ़ खां असां रेस मंसूर खे अॻुवान कंदासीं। इहो ॻाल्हि ॿुधण सां रेस शाहनवाज़ जे बुत ते बाहियूं चढ़ी वेंदियूं। रेस शाहनवाज़ चवंदो त तूं रेस मंसूर खे विच में छा लाथो आणी, तूं उनखे पासे में कर, यानी तूं फ़ैसिले में पाण अच। तोखे आऊं ईअं न छॾींदुसि जो तूं रेस मंसूर खे फ़ैसिले में आणी, ईअं कॾहिं बि न थींदो। तूं ऐं रेज़न पाण फ़ैसिलो करायो। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि न ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।